रियाज़ी क्लास 9 यूनिट 6 लेसन 2 लीनियर इक्वेशंस हिक दर्जे मसावातूं पार्ट 2 आऊं आहियां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार बारो पोएं लेक्चर में असां लीनियर इक्वेशन ऐं रूट्स के बारे में पढ़ी आया हुआसीं। बारो पोएं लेक्चर में असां लीनियर इक्वेशन ऐं उन जे रूट्स के बारे में पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में सॉल्व लीनियर इक्वेशन यानी हिक दर्जे मसावात हल करण के बारे में सिखंदासीं। ठीक है बारो, यानी हाणे असांखे हिते इक्वेशन गिवन हूंदी, उन खां बाद में असां फाइंड आउट कंदासीं त उन इक्वेशन जा रूट्स कहिड़ा थींदा। ठीक है बारो, यानी कहिड़े नमूने सां उहा मसावात हल थींदी। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर मिसाल आहे 3x - 1 = 5। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, जीअं त हिते असांखे सिर्फ़ु हिकिड़ो वेरिएबल गिवन आहे, असांखे उन जो मुल्ह ॻोल्हणो पवंदो। ठीकु आहे बारो, हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जेको सम असांखे गिवन आहे असां उहो लिखंदासीं, उहो आहे त 3x - 1 = 5। ठीकु आहे बारो, हाणे असांखे हिन इक्वेशन खे हिन x जे लाइ सॉल्व करणो पवंदो। त पोइ हाणे छा कंदासीं त x सां गॾु जेकी ॿिया टर्म आहिनि असां उहे साॼे पासे मटाइण जी कोशिशि कंदासीं। हाणे तव्हांखे हीअ उसूल जेके आहिनि पंहिंजे ज़हन में रखणा पवंदा। हाणे हिते असां वटि 3x सां गॾु कहिड़ो टर्म पियो आहे, माइनस जो 1, इहो बराबरि जे साॼे पासे अची वेंदो। हाणे हिते आहे माइनस जो, त पोइ इहो उसूल आहे त जॾहिं असां माइनस जे टर्म खे साॼे पासे खणी वेंदासीं त पोइ उहो छा जो थी वेंदो, इहो थी वेंदो प्लस जो। साॻी तरीक़े सां अगरि हिते प्लस जो 1 हुजे हा त पोइ जॾहिं इहो साॼे पासे अचे हा त पोइ इहो छा थी वञे हा, माइनस जो 1, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे बारो, त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त 3x = 5 + 1। ठीकु आहे बारो, जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं इहो थींदो त 3x = 6। जीअं त हाणे ॾिसो असांखे हिते x जो मुल्ह खपे न, त x सां ज़र्ब में छा पियो आहे, इहो आहे 3। हाणे 3 इहो कीअं ख़तमु थींदो, हाणे असां वटि ॿ तरीक़ा आहिनि, या असां ॿिन्ही पासे 3 सां वंड करे वञूं, या हीउ जेको 3 पियो आहे ज़र्ब में इन खे खणी असां साॼे पासे अचूं। ठीकु आहे बारो, त पोइ हाणे हिते ॾिसो 3x पियो आहे छा में, इहो पियो आहे ज़र्ब में। जॾहिं हिन पासे ईंदो त पोइ इहो छा में थींदो, इहो थींदो वंड में। ठीकु आहे बारो, त पोइ हाणे इहो सभु ईअं थींदो त x = 6/3। हाणे 3 जी टेबल वेंदी, जी हा बिल्कुलु 3 जी टेबल 1 टकाई 3 ऐं 6 ते वई 2 टाइम। त पोइ हाणे हिते असांखे x जो मुल्ह मिली वियो, जी हा बिल्कुलु इहो थियो x = 2। यानी हिन इक्वेशन जा असां वटि जेके रूट बीठा या सॉल्यूशन बीठा उहे आहिनि x = 2। हाणे इहो थियो आंसर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे बारो, हाणे असां वटि ॿियो नंबर मिसाल आहे। हाणे इहो आहे त सॉल्व 2/3 × x + 3 = 3 + 5x/9। हाणे हीउ जेको सम आहे अगरि हिन जी नस्बत सां ॾिसूं त कुझु एडवांस्ड आहे। ठीकु आहे बारो, हाणे सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। साॻे तरीक़े सां हिन में बि असांखे हिन इक्वेशन जा जेके रूट आहिनि उहे फाइंड आउट करणा पवंदा। हिते वेरिएबल जस्ट हिकु आहे त पोइ रूट में हाणे हिन जो हिकिड़ो ई थींदो। त पोइ पहिरियां असां इहा इक्वेशन लिखी था वञूं, 2/3 × x + 3 = 3 + 5x/9। ठीकु आहे बारो, हाणे सभ खां पहिरियों असां हिते छा कंदासीं, हिते जेको हीउ 3 पियो आहे इहो हिते छा में पियल आहे, वंड में। असां हिन खे हिन पासे खणी ईंदासीं त इहो छा में थी वेंदो, इहो थी वेंदो ज़र्ब में। ठीकु आहे बारो, त पोइ हाणे थी वेंदो त 2 × x + 3 = 3 × 3 + 5x/9। ठीकु आहे बारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे असां हिते छा कंदासीं त हिन 2 खे खणी हिन ॿिन्ही टर्म्स सां ज़र्ब करे वेंदासीं। त पोइ इहो थी वेंदो त 2x + 6 = ॾिसो बारो, हाणे हिते तवजो ॾियो, हीउ जॾहिं 3 सां ज़र्ब थींदो छा थींदो, हिते थींदो 9, हिते ॾींदासीं असां प्लस। पर हाणे जॾहिं हीउ जेको 3 पियो आहे इहो 5x/9 सां ज़र्ब थींदो त पोइ हाणे पहिरियां छा कंदासीं त हिन 3 जी टेबल 9 ते वेंदी, जी हा बिल्कुलु वेंदी।
घणा दफ़ा या वेंदी 3 दफ़ा यानी हिते थी वेंदो पोइ 5x अपॉन 3 हाणे इहो कीअं थियो ॾिसो 3 इंटू 5x अपॉन 9 आहे त 3 जी टेबल 9 ते वई 3 दफ़ा अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हाणे असां इनखे फर्दर सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं तवजो ॾियो हाणे त ईअं थींदो त जेकी एक्स वारा टर्म आहिनि असां उन्हनि खे हिकिड़े पासे रखंदासीं ऐं जेकी कांस्टेंट टर्म आहिनि असां उन्हनि खे ॿिए पासे रखंदासीं त पोइ हाणे इहो थींदो त 2x साॼे पासे खां जॾहिं असीं 5x अपॉन 3 खे खणी खाॿे पासे ईंदासीं त पोइ इहो छा थींदो इहो थींदो नेगेटिव जो टर्म त पोइ इहो थी वियो त माइनस 5x अपॉन 3 इज़ इक्वल टू 9 माइनस 6 छाकाणि 6 साॼे पासे वियो त पोइ इहो छा जो थी वियो इहो थी वियो नेगेटिव जो ठीकु आहे ॿारो हाणे असां छा कंदासीं त हिते कट छॾाईंदासीं त पोइ 2x खे असां लिखी सघूं था त 2x अपॉन 1 त पोइ हिन जी एलसीएम छा बीहंदी हिन जी एलसीएम बीठी असां वटि 3 हिकु जी टेबल 3 ते 3 दफ़ा वेंदी त 3 खे खणी असां ज़र्ब कंदासीं 2x सां त छा थी वेंदो 6x ॿारो साॻी तरीक़े सां 3 जी टेबल 3 ते हिकु दफ़ा वेंदी त पोइ असां उन हिक खे खणी छा सां ज़र्ब कंदासीं 5x सां त पोइ हिते थी वियो माइनस जो 5x साॻिए तरीक़े सां हिन पासे छा थी वेंदो जॾहिं असां 9 मां 6 कट कयो त पोइ बचियो 3 ॾिसो ॿारो 6x मां 5x हलिया विया त पोइ बाक़ी छा बचियो हिते असां वटि बचियो सिर्फ़ु x हेठि 3 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हिते छा थींदो 3 हाणे असांखे छा करिणो आहे हीउ 3 ख़तमु करिणो आहे हाणे हीउ जेको 3 आहे इहो x सां पियो आहे वंड में त हिन पासे अची वेंदो छा थी वेंदो त पोइ इहो ज़र्ब में अची वेंदो त पोइ इहो थींदो त x इज़ इक्वल टू 3 इंटू 3 यानी असां वटि रूट बीठो x छा x इज़ इक्वल टू 9 हाणे इहो छा थी वियो असांजो इहो थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो हाणे असां सिखी वरितासीं त कहिड़े तरीक़े सां रूट फाइंड आउट कबा आहिनि ॾिसो ॿारो हींअर असां वटि 3 नंबर मिसाल आहे हाणे हीउ हिकिड़ो वर्ड प्रॉब्लम आहे यानी हिते असांखे हिकिड़ी स्टेटमेंट गिवन हूंदी असां उन मां इक्वेशन ठाहिण जी कोशिशि कंदासीं ठीकु आहे ॿारो हाणे हिते असांखे ॿुधायो पियो वञे त एज ऑफ फादर इज़ 13 टाइम्स द एज ऑफ हिज सन चए थो त पीउ जी उमिरि हुन जे पुट जी उमिरि खां 13 दफ़ा आहे इट विल बी ओनली 5 टाइम्स आफ्टर 4 years चए थो त जेका हिन जे पीउ जी उमिरि आहे 4 सालनि खां बाद में हिन जे पुट जे उमिरि जे 5 दफ़ा थी वेंदी ठीकु आहे ॿारो फाइंड देयर प्रेज़ेंट एजिस त पोइ हाणे जेके मौजूदा उमिरूं आहिनि उन्हनि ॿिन्हिनि जूं मालूम करणियूं आहिनि असांखे या मालूम करियो ठीकु आहे ॿारो उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन ठीकु आहे ॿारो हाणे जीअं त द एज ऑफ हिज सन हाणे जे पुट जी उमिरि केतिरी थींदी असां पोइ उहा रखी था वञूं असां हिते सपोज़ करे था वञूं त एज ऑफ सन इज़ इक्वल टू एक्स छाकाणि त गिवन कोन्हे मां हिनखे एक्स जे बराबरि रखी छॾियो हाणे हिन जी जेका पीउ जी उमिरि आहे उहा पुट जी उमिरि जे 13 दफ़ा आहे न त पोइ हाणे हिते मां लिखंदुसि त एज ऑफ फादर इक्वल्स टू 13x यानी 13x थी वियो ठीकु आहे ॿारो हाणे वरी छा पियो चए त इट विल बी ओनली 5 टाइम्स आफ्टर 4 years हाणे 4 सालनि खां पोइ त जेका पुट जी उमिरि आहे उहा घणी थी वेंदी इहा थी वेंदी त x + 4 ठीकु आहे ॿारो ऐं पीउ जी उमिरि घणी थी वेंदी 4 सालनि खां पोइ उहा थी वेंदी त 13x + 4 हाणे तव्हांखे स्टेटमेंट खे सम्झणो पवंदो हाणे मां हिन मां इक्वेशन ठाहिण जी कोशिशि थो कयां चए थो त इट विल बी ओनली 5 टाइम्स हाणे जेका पीउ जी जेका उमिरि आहे उहा आफ्टर 4 years 4 सालनि खां बाद में इन जे पुट जी उमिरि खां 5 दफ़ा थी वेंदी यानी इहो थी वेंदो त 13x + 4 जेका हिन जे पीउ जी उमिरि आहे उहा बराबरि थी वेंदी 5 टाइम्स हाणे x + 4 हाणे इहा थी वई इक्वेशन ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असांखे छा करिणो पवंदो त हिन जूं जेके मौजूदा उमिरियूं आहिनि उहे मालूम करणियूं पवंदियूं त पोइ हाणे असां छा कंदासीं त हिन इक्वेशन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो
13x + 4 = 5x + 20। 20 किथां आयो ॾिसो, मां 5 खे ज़रब कयो x सां ऐं 5 खे ज़रब कयो 4 सां। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे छा कंदासीं, असां इनखे x जे लाइ रीअरेंज करे ईंदासीं। ही 5x आहे, उनखे खणी असां इनसाइड ईंदासीं ऐं 4 खे खणी असां साॼे पासे हलाईंदासीं, त पोइ हाणे इहे निशानियूं तब्दील थी वेंदियूं। ॾिसो ॿारो, 13x साॻी जॻह ते पियो आहे, उनजी निशानी सेम रहंदी। 5x हिन साइड आयो त इहो थींदो -5x = 20 सेम जॻह ते पियो आहे। 4 जेको आहे साॼे पासे वियो, इहो थी वेंदो -4। त पोइ हाणे 13x मां 5x ख़तमु थी विया, बाक़ी घणो बचंदो 8x = 20 - 4 16। अहिड़े तरीक़े सां हाणे जीअं त असांखे हिते x जो मुल खपे, त पोइ इहो थींदो त x = 16/8, त 8 जी टेबल वेंदी जी हा बिल्कुलु। हाणे हिते वई 1 दफ़ा ऐं हिते 2 दफ़ा, त पोइ असांखे हिते x जो मुल छा मिलियो, x = 2। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे थींदो त एज ऑफ सन इहा घणी थी, उहा थी 2 इयर्स, जेका हाणोकी हुनजी उमिरि थी। एज ऑफ फादर जेका हुनजी हाणोकी उमिरि आहे उहा 13x आहे न, यानी 13x, त एज ऑफ फादर = 13 × 2 = 26 इयर्स। इहो थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो, असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला वाहे।